नाज़रीन अहम ख़बर अवांखे ॿुधाईंदा हलूं त सुद समाओ वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी वफ़ाक़ी काबीना में शमूलियत खे जमहूरियत जी फतह करार ॾींदे जियालनि खे मुबारकूं ॾिनियूं आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील मेमण पंहिंजे बयान में चयो आहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तानी अवाम जी आख़िरी उम्मीद आहे। बिलावल भुट्टो जी सूरत में पाकिस्तान जो मुस्तक़बिल रोशन आहे। शर्जील मेमण जो चवण हो त बिलावल भुट्टो ज़रदारी खे पड़ेही वज़ीर बणाइण जो फैसलो शहीद भुट्टो जी अज़ीम रिवायत जो सबूत आहे। तारीख़ पाण खे वरजाए रही आहे। बिलावल भुट्टो पंहिंजे नाने शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो वांगुरु पंहिंजे कैरियर जी शुरूआत करे रहियो आहे। हुन चयो त सिलेक्टेड जे नाकाम पड़ेही पॉलिसी खे सिर्फ़ बिलावल भुट्टो ई ठीक करे सघे थो। बिलावल जी पड़ेही वज़ीर तौर मुक़ररी पाकिस्तान जे आइन कानून ऐं पार्लियामेंट जी फतह आहे। नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सुद समाओ वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी वफ़ाक़ी काबीना में शमूलियत खे जमहूरियत जी फतह करार ॾींदे जियालनि खे मुबारकूं ॾिनियूं आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पंहिंजे बयान में चयो आहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तानी अवाम जी आख़िरी उम्मीद आहे। बिलावल भुट्टो जी सूरत में पाकिस्तान जो मुस्तक़बिल रोशन आहे। शर्जील मेमण जो चवण हो त बिलावल भुट्टो ज़रदारी खे पड़ेही वज़ीर बणाइण जो फैसलो शहीद भुट्टो जी अज़ीम रिवायत जो सबूत आहे। तारीख़ पाण खे वरजाए रही आहे। बिलावल भुट्टो पंहिंजे नाने शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो वांगुरु पंहिंजे कैरियर जी शुरूआत करे रहियो आहे। हुन चयो त सिलेक्टेड जी नाकाम पड़ेही पॉलिसी खे सिर्फ़ बिलावल भुट्टो ई ठीक करे सघे थो। बिलावल जी पड़ेही वज़ीर तौर मुक़ररी पाकिस्तान जे आइन कानून ऐं पार्लियामेंट जी फतह आहे।